असां जेका सिंध लीगल एड कमेटी ठाही आहे उहा ठाही हिन वाक़े खां पोइ आहे। हिन वाक़े में असां महसूसु कयोसीं त सभिनी क़ौमी कारकुननि ऐं क़ौमी पार्टियुनि सां तमामु वॾी नाजाइज़ी थी रही आहे। असां हिन केस जे सॼे रुख खे सम्झूं पिया त हिन खे बेगुनाह सबूताड़ कयो थो। हिन सिंध जो शऊर जेको हींअर जागी रहियो आहे ऐं पहिरियों दफ़ो घणे टाइम खां पोइ हिते तमामु घणी तइदाद में माण्हू ॿार ॿुढा औरतूं बि हुयूं, पोड़ा बि हुआ, नंढड़ा ॿार बि हुआ। ऐं सभिनी खे ख़बर आहे जंहिं जलसे में जंहिं एहतजाज में जिते साईं जलाल शाह हूंदो आहे उते कंहिं टायर सहण जी बि ॻाल्हि न थींदी आहे, छो त हू मुकमल अदम तशद्दुद जा हामी आहिनि। ऐं हुननि सां हेॾी वॾो ड्रामो कराए, हेॾो वॾो ड्रामो कराए, माना हीअ जेको गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं ख़ासि तौरु सुनान कुरैशी सां जेका ज़्यादती थी आहे। सुनान कुरैशी खे जॾहिं 2 ॾींहं पहिरियां 3 ॾींहं पहिरियां जॾहिं गिरफ़्तार कयो वियो त उन जे घर में तमामु घणी भञ ड्राह कई वई। नंढड़े नंढड़े मासूम ॿारनि ते जेको नंढड़ो पुटु बशीर ख़ान नालो अथसि उन जे मथां बि क्लाशन कोफ़्तानी खई वई। उनखे एतिरो हरासमेंट सॼे घर में फैलाई वई। ऐं ठीकु आहे, सुनान कुरैशी उन्हनि खे चयो पियो त भाई जॾहिं तव्हां मूंखे फ़ोन कंदा आहियो तॾहिं मां हलियो ईंदो आहियां कंहिं बि ॻाल्हि ते ॻाल्हाइण लाइ। त तव्हां एॾी वॾी छो कई, तव्हां फ़ोन करियो मां हलियो अचां, मां कहिड़ो परे जंग में वेठो हुउमि, हिते तव्हांजी हदूद में रहां थो। बहरहाल उन खां पोइ जेके ॿियूं गिरफ़्तारियूं थियूं उन्हनि ते बदतरीन तशद्दुद थियो, उन्हनि सभिनी माण्हुनि ते बदतरीन तशद्दुद थियो। जॾहिं उनखे कोर्ट में पेश कयो वियो त उते हिननि दहा कई। असां उनजे पारां वकील हुआसीं, असांजा 100 खां मथे वकील, जीअं अॼु बि हिते कुझु अधु हिते हुआसीं त अधु ATC कोर्ट में, पर ॿिन्ही जाइनि ते कवर करे वियासीं। त हीअ लीगल एड कमेटी बि इन्हनि सभिनी जी मदद लाइ हुई, फ्री ऑफ कास्ट असां सभिनी जे लाइ हलूं पिया। इवन असां वकीलनि पाण में चंदो करियुनि जे लाइ मानी जो बंदोबस्तु बि कयोसीं, सभु कुझु कयोसीं। पंहिंजे जेके कैदी हुआ उन्हनि खे अॼु जेल कस्टडी थिया उहे, बाक़ी सुनान कुरैशी जो 2 ॾींहंनि जे लाइ रिमांड थियो आहे, पुलिस रिमांड। इंशाल्लाह उहो बि जल्दी जेल कस्टडी थींदो। बाक़ी सुनान कुरैशी ते बदतरीन टार्चर थियल अॼु ॾेखारे पियो, अदालत खे बि चई त मूं ते तमामु घणो टार्चर थियो आहे, हुन सां तमामु वॾी ज़्यादती थी आहे। ऐं हुनजो भाउ जेका राष्ट्र पोस्ट रखी, छो त हुनजे घर में ॿीहर रेड थियो आहे। हे त अंदरि जेल में हुयो पर ॿीहर हुनजे घर ते रेड थियो आहे। ऐं अमजद मैसर जेको सीनियर वाइस चेयरमैन आहे हिन जी पार्टी जो, उन समेत सॼी मरकज़ी क़यादत जेके कंहिं बि हिसाब सां मीटिंग जे करे रहियल हुआ उन सभिनी खे गिरफ़्तार कयो, पर के महिमान बि उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो आहे। अॼु बहरहाल ATC कोर्ट में सभई उते बि सुनान कुरैशी पाण बि सभिनी खे इंटरव्यू ॾिना, कोर्ट खे बि ॿुधाईं, कोर्ट खे बि आगाह कयईं त ॾिसो मालाड मूं ते केतिरो तशद्दुद थियल आहे। ऐं SHO मुमताज़ मरवत स्टील टाउन जो, उन 2 दफ़ा एतिरी बदमाशी कई आहे हिन जे घर ते ऐं जहिड़ा अटैक कया आहिनि। सो बहरहाल उन ते असां बाद में हिन जे निकिरण खां पोइ असां जीअं कल्ह पिटीशन दाख़िल कईसीं सुनान कुरैशी जी, उन खां पोइ प्रेशर में हिननि ज़ाहिर कयो आहे। ऐं यको ही मलीर कैंट थाणे ते ॿुधाए पियो त मलीर कैंट ते ई हुयो, अखियूं ॿधल हुयूं ऐं मूं ते बदतरीन टार्चर थींदो रहियो। यकी ऐं ॾेखारे पियो, जिस्म ॾेखारे मूंखे, छो त मूंखे इजाज़त ॾिननि एज़ अ वकील। मां अहिड़ी बख़्तरबंद गाॾी में अंदरि वञी वेठो, चाहे सॼो जिस्म ॾेखारे थो छा हालत हुई हुन सां। बहरहाल असां पंहिंजे वकील दोस्तनि खे वरी बि जस ॾींदासीं जेके हुते बि गॾु हुया, हिते बि जीअं अब्दुल ख़ालिक जोड़नि जो, रियाज़ चांडियो, मुराद बलोच, ऐं 2 जी माना प्रोटेक्टिव बेल हुई जंहिंमें बि सभु गॾु हुआसीं। ऐं ज़िंदाबाद उहो जिन बि दोस्तनि इन में किरदारु अदा कयो, 2 क़दम हलिया, उन्हनि खे बि सलाम। ऐं ख़ैर सां इन्हनि जी प्रोटेक्टिव बेल थी वई, तमामु सुठो थियो। हाणे इन्हनि दोस्तनि जे लाइ वरी ATC कोर्ट में वञिबो, हफ़्ते जो टाइम मिलियो आहे। इंशाल्लाह कूड़ थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼु SSP सां उते पाण मौजूदु हो, SSP पाण मञियो त ही FIR माना कीअं मुमकिन आहे त जलाल शाह हेतिरी उमिरि जो बीमार माण्हू, ख़ालिक जोड़ जो हेतिरी उमिरि जो माण्हू, ऐं इहे सभु वञी ATM था टोड़नि, हे बायूं था ॾियनि, केमिकल आयो, जॾहिं त सभु असां उन्हनि खे ॿुधायोसीं त फुटेजिस मौजूदु आहिनि, जेके टेररिज़म में इन्वॉल्व आहिनि उन्हनि जा फुटेजिस मौजूदु आहिनि, उन्हनि खे ॻोल्हे फाइंड आउट करियो, तव्हां जदीद टेक्नोलॉजी आहे। बाक़ी जेके बेगुनाह आहिनि उन्हनि खे छो था सबूताड़ करियो। हिते जॾहिं शीमा किरमानी जहिड़ी
माना जेका लोक डांसर उहा बि मौजूदु आहे, सिंधी त कोन हुई उहा शीमा किरमानी, पर अहिड़ा माण्हू नईम कुरैशी कराची बार जो प्रेसिडेंट उहो पाण मौजूदु आहे, स्टेज तां तकरीर कयूं आहिनि। हफ़ीज़ लाशारी उहो सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे, उन स्टेज तां तकरीर कई आहे। अहिड़ी तरह उर्दू स्पीकिंग वॾे तइदाद में वकील असांजा दोस्त उते मौजूदु हुआ, जिन तकरीरूं बि कयूं ऐं पाण खे ओपनली फेसबुक ते शो ऑफ बि कयो आहे ऐं पार्टिसिपेशन बि शो ऑफ कई आहे। त असां इन मुज़ाहरे में हुआसीं, अहिड़ी का शइ न हुई। जेके शिल्प पसंद आहिनि उन्हनि जे लाइ स्टेज तां बि तकरीरूं कयूं वयूं त इन्हनि शिल्प पसंद खे रोकियो, इहे असां मां न आहिनि। पुलिस उनखे वञणु ॾिनो आहे। पुलिस जॾहिं पुलिस एतिरे तइदाद में मौजूदु हुई त इहे 100, 150, 200 शिल्प पसंद अंदरि विया कीअं, जॾहिं त असांजे हिननि पार्टियुनि जे तरफ़ां अहिड़ी का बि लाइ अमल न हो। जिन बि शिल्प पसंदी कई आहे उहो कंहिं बि पार्टी जो हिसो न आहे। पार्टी अॻुवाणी माना ऐलान बि करे चुका आहिनि। असां एज़ अ वकील सिर्फ़ु जस्टिस चाहियूं था, हिननि खे बेगुनाह सम्झूं था ऐं हिन सां तमामु वॾी ज़्यादती आहे। हेॾनि वॾनि लीडरनि जे मथां हेतिरियूं FIR, अञा डज़न खनि ॿियूं FIR, कोर्ट खे बि दोस्तनि इहो ई आगाही ॾिनी त अञा 8-10 ॿियूं FIR आहिनि जेके ब्लाइंड आहिनि, उन्हनि में बि गिरफ़्तारी जो ख़दशो आहे। छो त 3 FIR त हुयूं जिन में थोरो घणो इन्वॉल्वमेंट आहे, ॿियूं ज़ाहिरी न आहिनि, जंहिंजे करे उन्हनि में बि पॉसिबिलिटी आहे त माना हरूभरू इन्वॉल्वमेंट कई वञे। बहरहाल असांखे अदालतुनि ते एतमाद आहे, सम्झूं था ऐं असांजी हीअ जेका लीगल एड कमेटी आहे जंहिंमें 100 खनि मेंबर बि आहिनि, जिन जो मां कन्वेनर मूंखे दोस्तनि ज़िम्मेदारी रखी ॾिनी आहे, इंशाल्लाह उनखे निभाईंदासीं ऐं असां सभिनी शयुनि खे हर फोरम ते चैलेंज कंदासीं। इवन हिते IG वटि बि असांजी कुझु ॾींहंनि में मीटिंग आहे ऐं इन्हनि FIR जी क्वाशमेंट जे लाइ बि हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk